सिंध हुकूमत तरफ़ां पेट्रोल महांगो थियण ते मोटरसाइकिल जी रजिस्ट्रेशन मुफ़्त करण ऐं 2000 रुपया सब्सिडी ॾियण जो ऐलान। वॾे वज़ीर मुराद अली शाह चयो आहे त ईरान जंग सबबि दुनिया ॾुखियुनि हालतुनि खे मुंहुं ॾेई रही आहे। पाकिस्तान ॿाहिरें तेल ते भाड़ींदो आहे, जंहिं सबबि हुकूमत खे ॾुखिया फ़ैसिला करणा पिया। आवाम खे रिलीफ ॾियण लाइ क़दम खंया पिया वञनि। मोटरसाइकिल हलाईंदड़नि खे 3 महीननि ताईं 2-2000 रुपया सब्सिडी ॾिनी वेंदी। पब्लिक ट्रांसपोर्ट जा भाड़ा न वधाइण लाइ गाॾी मालिकनि खे 70,000 खां 1 लख रुपयनि ताईं सब्सिडी तौरु ॾिना वेंदा। मुसाफ़िर बस मालिकनि खे 1,40,000 सिंध हुकूमत ॾींदी। रजिस्टर नंढनि आबादकारनि खे 1500 रुपया फ़ी एकड़ ॾिना वेंदा। उमीद उन्हनि क़दमनि सां महांगाई में घटिताई ईंदी। इस्लामाबाद ऐं पंजाब में सुभाणे खां हुकूमती पब्लिक ट्रांसपोर्ट मुफ़्त करण जो ऐलान। वफ़ाक़ी घरू वज़ीर मोहसिन नक़वी चयो आहे त सुभाणे खां इस्लामाबाद में समूरी पब्लिक ट्रांसपोर्ट 3 ॾींहनि लाइ मुफ़्त कई वेंदी। हीउ क़दम वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जी हिदायत ते अवामी रिलीफ लाइ खंयो वियो आहे। हिन सहूलियत जा ख़र्च घरू वज़ारत बर्दाश्त कंदी। पंजाब जी वज़ीर आला मरियम नवाज़ तरफ़ां हुकूमती ट्रांसपोर्ट मुफ़्त करण जो ऐलान। मरियम नवाज़ जो चवणु आहे त ऑरेंज लाइन ट्रेन, मेट्रो बस सर्विस, स्पीडो बस ऐं ग्रीन इलेक्ट्रो बस में अवाम मुफ़्त सफ़र करे सघंदो। पेट्रोलियम शयुनि जे अघ में वाध खे अवाम रद्द करे छॾियो। मरकोट, निंदो, मांजद, मटियारी, कुबो सईद खान ऐं बदीन में एहतजाजी मुज़ाहिरा ऐं धरना। फैज़गंज, काज़ी आरिफ, फरीदाबाद, ठुल, बहराम, नसीराबाद में एहतजाज। संदन चवणु आहे त पेट्रोलियम शयुनि जे अघनि में महीने में 2 भेरा घाटे टोड़ वाध महांगाई जो नओं तूफ़ान आणींदी। महांगाई सबबि मिडिल पोरत तोड़े मज़दूर तबिको अॻे ई सख़्त परेशानी जो शिकार आहे। पेट्रोल ऐं डीज़ल महांगो थियण सां आम वापीरी शयुनि जा अघ चोड़ चढ़ी वेंदा। बिना देर पेट्रोलियम शयुनि जा अघ वापसि वठी महांगाई ते ज़ाब्तो आणे अवाम खे रिलीफ फ़राहम कयो वञे। क़ौमी असेंबली में पेट्रोलियम शयुनि जे अघनि में वाध ख़िलाफ़ अपोजिशन जो एहतजाज। नारेबाज़ी एजेंडा जूं कापियूं फाड़े छॾियूं। अपोजिशन मेंबरनि जी स्पीकर जी डाइस अॻियां नारेबाज़ी। स्पीकर इजलास सूमर ताईं मुलतवी करे छॾियो। सिंध हुकूमत तरफ़ां ट्रांसपोर्टरनि जे मसइलनि जे हल लाइ कोशिश करण जो फ़ैसिलो। सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम अहमद जो गुड्स ट्रांसपोर्ट जे सदर शहज़ाद मलिक सां फ़ोन ते राब्तो। गुड्स ट्रांसपोर्ट जे सदर तरफ़ां ट्रांसपोर्टरनि खे पेश ईंदड़ चैलेंजिस बाबति आगाही। सीनियर वज़ीर तरफ़ां ट्रांसपोर्टरनि सां हर मुमकिन सहकार जी ख़ातिरी। शर्जील इनाम अहमद जो चवणु आहे त मसइलनि जे हल लाइ भरपूर कोशिशूं कयूं वेंदियूं। पेट्रोलियम शयुनि जे अघनि में इज़ाफ़े बैदि गुड्स ट्रांसपोर्ट अलायंस पारां 60% भाड़ा वधाइण जो ऐलान कयो वियो हो। सियासी मामलनि बाबति वज़ीर आज़म जे सलाहकार राणा सनाउल्ला चयो आहे त कुझु अंसर मौजूदा हालतुनि में अवाम खे गुमराह करण जी कोशिश करे रहिया आहिनि। दुनिया जे मुख़्तलिफ़ मुल्कनि में पेट्रोल ऐं डीज़ल दस्तियाबी न आहे। हुकूमत बचत वारनि क़दमनि ते अमल करे रही आहे। हारिन ऐं मोटरसाइकिल वारनि खे रिलीफ फ़राहम कयो पियो वञे। ट्रांसपोर्ट जे भाड़नि खे मुस्तहकम रखण लाइ सब्सिडी ॾिनी पई वञे। हुकूमत क़ीमतुनि खे घटि रखण जी कोशिश कई आहे। बनू जे इलाइक़े डोमेल थाणे ते आपघाती हमिलो। औरतुनि ऐं ॿारनि समेत 10 ॼणा शहीद। सिक्योरिटी फोर्सिस इलाइक़े खे कड़ो चाढ़े छॾियो। सर्च ऑपरेशन। ईरान जो USS इब्राहिम लिंकन ते क्रूज़ मिसाइलनि सां हमिलो। पासदारान इनक़लाब जी 91वीं लहर में ॿियो अमरीकी F-35 फाइटर जेट किराइण जी दावा। रूसी मीडिया मूजिब अमरीकी सामूंडी बेड़े खे निशानो बणायो। इसराइल जे मुख़्तलिफ़ शहरनि में ईरान जा मिसाइल हमला।
इसराइल जो दिफ़ाई निज़ाम नाकाम, ज़ोरदार धमाका बाहि भड़की पई। ईरानी सामूंडी फ़ौज केशम ॿेड़ ते दुश्मन जो वेड़ाक जाज़ किराए छॾियो। उर्दन जे अलास्क फ़ौजी अॾे ते ईरान जा ड्रोन हमला। बहरीन में एमेज़ॉन जी क्लाउड फैसिलिटी खे निशानो बणाइण जी दावा। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप चयो आहे त ईरान में जेको कुझु बचियो आहे उनखे तबाह करणु शुरू नाहे कयो। पुल ऐं पोइ पावर प्लांट्स ईंदड़ हदफ़ थी सघनि था। नई क़यादत ॼाणे थी त तेज़ी सां छा करणो आहे। अमरीकी फ़ौज अज़ीम ऐं दुनिया जी ताक़तवर फ़ौज आहे। अमरीकी बचाव वारे वज़ीर पेट हेग्सेथ आर्मी चीफ ऑफ स्टाफ जनरल रैंडी जॉर्ज खे उहिदे तां हटाए छॾियो। अमरीकी मीडिया मूजिबि अमरीकी बचाव वारे वज़ीर हिकु अहिड़ो आर्मी चीफ ऑफ स्टाफ ॾिसणु चाहे थो जेको फ़ौज बाबति सदर ट्रंप ऐं पंहिंजे वियन ते अमल करे सघे। जनरल रैंडी जॉर्ज बाइडन जे दौर में बचाव वारे वज़ीर लॉयड ऑस्टिन जो सीनियर मिलिट्री असिस्टेंट रहियो। हिन पहिरीं नार जंग, इराक ऐं अफ़गानिस्तान जी जंगियुनि में पिणु हिसो वरितो। वाइस चीफ ऑफ स्टाफ क्रिस्टोफर लाइनो वक़्ती आर्मी चीफ ऑफ स्टाफ जो उहिदो संभालींदो। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप अटॉर्नी जनरल पाम बोंडी खे बरतरफ़ करे छॾियो। नायब अटॉर्नी जनरल टोड ब्लेंच वक़्ती अटॉर्नी जनरल मुक़ररु। गॾियल क़ौमनि जी सलामती काउंसिल हरमज़ जी सूरतहाल ते बहस करण लाइ हंगामी इजलास। हरमज़ जी पुॼाणी में वापारी रस्तो खोलण लाइ ताक़त जे इस्तेमाल जी इजाज़त ते बहस। बहरीन पारां पेश कयल करारदाद में जहाज़नि जी हिफ़ाज़त लाइ फ़ौजी कार्रवाई जी तजवीज़। करारदाद में ईरानी हमलनि खे नाक़ाबिले क़बूल करार ॾिनो वियो ऐं मुतालबो कयो वियो सलामती काउंसिल सामूंडी रस्तनि जी हिफ़ाज़त खे यकीनी बणाए। हरमज़ जो सामूंडी लंघ खोलण जी करारदाद ते अॼु वोटिंग जो इम्कान। फ्रांस, चीन ऐं रूस जे करारदाद जी मुसवदे जी मुख़ालिफ़त। एंटोनियो गुतेरेस पारां अमरीका ऐं इसराइल खां ईरान जंग फ़ौरी रोकण जो मुतालबो। सदर आसिफ अली ज़रदारी जो वेझो साथी पीपी अॻवान ग़ुलाम कादिर मरी लाराणो करे वियो। ग़ुलाम कादिर मरी कराची जी ख़ानगी अस्पताल में दम धणी हवाले कयो। ग़ुलाम कादिर मरी गज अरसे खां बीमार हुअण करे कराची जी ख़ानगी अस्पताल में इलाज हेठो। ग़ुलाम कादिर मरी जे लाॾाणे ते सियासी समाजी तंज़ीमुनि जे अॻवाननि पारां ॾुख जो इज़हार।